नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में 14 ॾींहं अॻु अगवा थियल हिंदू ज़मींदार गुलाब राय लोहाणा जी बाज़ियाबी जा इतला मिलिया आहिनि। खिपरो जे वापारी फैक्ट्री मालिक सेठ गुलाब राय लोहाणा खिपरो लॻ पनेरी पंहिंजी ज़मीन ते वञण खां पोइ गुम थी वियो। संदुसि फ़ोन नंबर मुसलसल बंदि हुजण सबबि माइटनि ॻोल्हा कई ऐं संदुसि मोटरसाइकिल फ़कीर गुलाम हैदर गाज़ी जी दरगाह वेझो हथाई हुई। उते जे मक़ामी रवासिन मूजिबि हिकु मोटरसाइकिल ते सवार ॿिनि बट बदल जवाबदार ऐं हिकु कार में सवार माण्हू संदुसि पीछो कयो। गुलाम हैदर वटि वापारी खे अगवा करे पेरूमल थाणे जी हद तरफ़ फरार थी विया। खिपरे वारे काछे वारे इलाइक़े में संदुसि बाज़ियाबी जा इतला मिलिया आहिनि। मुगवी जे भाउ महेश कुमार जो चवण त संदुसि भाउ गुलाब राय बाज़ियाबी जूं मुबारकूं ॾियण जो सिलसिलो शुरू आहे, पर SSP सांगड़ या कंहिं ज़िमेवार माण्हू संदुसि बाज़ियाबी लाइ अञा ताईं को बि न ॿुधायो आहे। यादि रहे त 14 ॾींहं अॻु गुलाब राय बाज़ियाबी लाइ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह IG सिंध पिणु नोटिस वरितो, जॾहिं त IG सिंध DIG सिंध SSP पारां जोड़ियल जांच कमेटी बि ठाही हुई, जेका मुख़्तलिफ़ रुख़नि सां जांच करे 250 खां वधीक माण्हुनि खे हिरासत में वरितो। इन खां पुछा गाछा करे कुझु माण्हुनि खे छॾे ॾिनो हो, जॾहिं त ॿिनि औरतुनि खे पिणु हिरासत में वरितो वियो, जॾहिं त ज़रियनि मूजिबि गुलाब राय लोहाणा जी बाज़ियाबी थी आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में 14 ॾींहं अॻु अगवा थियल हिंदू ज़मींदार गुलाब राय लोहाणा जी बाज़ियाबी जा इतला मिलिया आहिनि। खिपरो जे वापारी फैक्ट्री मालिक सेठ गुलाब राय लोहाणा खिपरो लॻ पनेरी पंहिंजी ज़मीन ते वञण खां पोइ गुम थी वियो। संदुसि फ़ोन नंबर मुसलसल बंदि हुजण सबबि माइटनि ॻोल्हा कई ऐं संदुसि मोटरसाइकिल फ़कीर गुलाम हैदर गाज़ी जी दरगाह वेझो हथाई हुई। उते जे मक़ामी रवासिन मूजिबि हिकु मोटरसाइकिल ते सवार ॿिनि बट बदल जवाबदार ऐं हिकु कार में सवार माण्हू संदुसि पीछो कयो। गुलाम हैदर वटि वापारी खे अगवा करे पेरूमल थाणे जी हद तरफ़ फरार थी विया। खिपरे वारे काछे वारे इलाइक़े में संदुसि बाज़ियाबी जा इतला मिलिया आहिनि। मुगवी जे भाउ महेश कुमार जो चवण त संदुसि भाउ गुलाब राय बाज़ियाबी जूं मुबारकूं ॾियण जो सिलसिलो शुरू आहे, पर SSP सांगड़ या कंहिं ज़िमेवार माण्हू संदुसि बाज़ियाबी लाइ अञा ताईं को बि न ॿुधायो आहे। यादि रहे त 14 ॾींहं अॻु गुलाब राय बाज़ियाबी लाइ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह IG सिंध पिणु नोटिस वरितो, जॾहिं त IG सिंध DIG सिंध SSP पारां जोड़ियल जांच कमेटी बि ठाही हुई, जेका मुख़्तलिफ़ रुख़नि सां जांच करे 250 खां वधीक माण्हुनि खे हिरासत में वरितो। इन खां पुछा गाछा करे कुझु माण्हुनि खे छॾे ॾिनो हो, जॾहिं त ॿिनि औरतुनि खे पिणु हिरासत में वरितो वियो, जॾहिं त ज़रियनि मूजिबि गुलाब राय लोहाणा जी बाज़ियाबी थी आहे।